पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां नौजवान ज़वार महबूब अली सैतो खे सिटी सूबेदार जे लाइ सदर मुंतखब कयो वियो आहे। सदस्य खे दिल जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश कजे थी। अहिड़े मुक़ररीअ जो नोटिफिकेशन डिवीज़नल सदर मोहतरम मोहम्मद उर्स अबड़ो साहिब जारी कयो आहे। उन मौक़े ते ज़वार महबूब अली सैतो खां मौक़िफ़ वरितो वियो, जंहिं चयो त मूंखे तमामु ख़ुशी आहे त सिटी सूबेदार लाइ यूथ जो सदर ऐं वहीद अली सैतो खे सीनियर नायब सदर मुंतखब कयो वियो आहे। मां बेहद शुक्रगुज़ार आहियां पीपी जे आला क़यादत ऐं PPMN सैयद जावेद अली शाह जिलानी साहब, MPA सैयद प्यारो अली शाह जिलानी साहब, PP तालिका सदर एडवोकेट एजाज अहमद खोड़ो साहब ऐं यूथ तालिका सदर तालिब हुसैन सोलंगी साहब समेत सभिनी जिन मूं ते वहीद सैतो ते एतमाद करे वॾी एॾी ज़िमेदारी सौंपी आहे। इंशाअल्लाह पंहिंजी ज़िमेदारियूं भरपूर तरीक़े सां निभाइण जी मुकमल कोशिश कंदासूं। उन मौक़े ते सिटी सूबेदार जे बाड़े में ज़वार महबूब अली सैतो, सदर अब्दुल वहीद सैतो, सीनियर नायब सदर आमिर अली सुमरो, नायब सदर मंजूर अली मला, जनरल सेक्रेटरी वसीम अब्बास खे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुक़रर करे नोटिफिकेशन जारी कयो।